हिकु दफ़ो सिर्फ़ु ज़रूरी हिकिड़ी वज़ाहत हुई जेका मूंखे करणी पई, जेका जाफ़र मेमण जेको सहाफ़ी हो ऐं साईं अता मोहम्मद सां वञी हुन इंटरव्यू कयो, जेके मामला उन में हिकिड़ियूं उहो जेके चइबो आहे न त हिकिड़ी ज़रूरी वज़ाहत हुई त बाबा जेको इल्ज़ाम हणो पिया जेको त बाबा फलाणो माण्हू जेको आहे सो फलाणे शहीद राजा ॾाहिर जे क़त्ल में मुलविस आहे, फलाणी जॻह ते बीठो हीअं रेंजर्स, हालांकि उहो जेको सजाद शहर आहे उहो 1 साल अॻु में इन शहीद राजा ॾाहिर जे शहादत खां 1 साल अॻु में जेको आहे उहो दुबई अची चुको हो। उहो मूं पासपोर्टनि जी वज़ाहत हुई जेका मूं चयो त हाणे हर बुर माण्हू गुमराह न थियनि, पर बावजूदि इन जे जेतिरा भेरा बि इन क़िस्म जी जेका वठसठ नफ़्सियाती तरह जी जेका शइ थी उन ते मूं बार बार दोस्तनि खे चयो त बाबा जेके माण्हू असांजे ख़िलाफ़ु ईअं ॻाल्हाइनि था उहे मजबूर हूंदा। मां हिकिड़ो मिसाल ॾेई पोइ पंहिंजी हिन ॻाल्हि खे चवां थो। हिकिड़ो दोस्त असांजो मूंसां गॾु, यानी मूं सियासत उन सां गॾु शुरू कई, मां नालो नथो खणां जो अञा बि हाल हयात ऐं सिंध में वेठो आहे ऐं हाणे जीअं सिंध क़ौमी महाज़ में आहे, बल्कि उन वक़्तु असां गॾु सियासत कईसीं, डॉक्टर कादिर मक्सी सां गॾु हूंदा हुआसीं, पोइ वरी अलॻि थी वियासीं, महाज़ हेॾे हेॾे हू माण्हू हाणे अमली सियासत कोन थो करे, पर दानिश्वर टाइप हुनजो हिकिड़ो तारीफ़ आहे। किथे कराचीअ में ॻाल्हि बने, किथे को लेक्चर पिया ॾिनई, लेक्चर जे दौरान वरी जस्मम जो मुंहिंजो ज़िक्र आहे त उन मुखालफ़त कई, मुखालफ़त कई अहिड़ा बहरहाल को कारकुन उते वेठो जेको माना असां रिलेटेड हो, केरु उन ॿुधो उते त हुनखे कोन चई, पर बहरहाल हुन जेका मुखालफ़त कई उन पोइ असांखे ॿुधायो त जॾहिं लेक्चर ख़तमु थियो आख़िर में मां अकेलो जॾहिं थियो तारीफ़ करायोमांसि, साईं मां जेको आहे सो जस्मम जो आहियां, तव्हां त शफ़ी साहिब सां गॾु रहिया हो, तव्हां सां गॾु रहियो आहे, सियासत कई अथव, तव्हां हुन ते इल्ज़ाम पिया हणो जस्मम ते, हिन ते वरी हुनजी क़ुर्बानियूं ॾे। चई जॾहिं उहो अकेलो थियो त मूंखे चई यार ॻाल्हि ॿुधायां ईमानदारी सां, जेकॾहिं असां हीअं पब्लिकली जॾहिं गॾियल लेक्चर कयूं था उन में जस्मम ऐं हुनजे चेयरमैन जे ख़िलाफ़ु न ॻाल्हाईंदासीं त रियासत असांखे खंभे खणी वेंदी हली, इन करे इहा असांजी मजबूरी आहे। ऐं ईमानदारी इहा आहे त जस्मम सही आहे, हुनजी क़यादत हुनजी पार्टियूं सही आहे, पर असांजी इहा मजबूरी आहे, जे न ॻाल्हाईंदासीं त असांखे खंभे खणी वेंदा हलिया। इहो हिकिड़ो नंढिड़ो हिकिड़ो मिसाल, उहो माण्हू अञा ताईं हाल हयात आहे, ऐं जंहिं नौजवाननि खां इहो पुछा कई उहो बि हयात आहे, पर बहरहाल इहो को वॾो कोन्हे। मतिलबु त हिकिड़ो मूं सैंपल तव्हांजे अॻियां रखियो त जॾहिं बि को असांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो त मां पंहिंजे दोस्तनि खे चवंदुसि बाबा का मजबूरी हूंदी, कंहिंखे मजबूर करे ईअं ॻाल्हाए थो वञे त इन करे तव्हां रिप्लाए न कयो, छॾे ॾियो। ऐं जॾहिं असांजो ज़हन ज़मीर असांजी सॼी जदोजहद इन्हनि समूरनि हेठि मथां खां मुक़दस आहे, पाक आहे, साफ़ आहे, त तव्हां को बि जेको आहे सो घबराहट जो शिकार न थियो। पर शहीद राजा जे शहादत खां पोइ कुझु फ़र्दनि, कुझु ग्रोहनि, कुझु माण्हुनि टोलनि गॾिजी साईं अता मोहम्मद भंभरे खे पार्टीअ जे ख़िलाफ़ु कुझु स्टेटमेंट्स जेके ॾियारियूं, सभिनी जे साम्हूं उहे ॻाल्हियूं। साईं इल्ज़ाम हुयूं बाबा हे जेके उन ते मां नथो कयां, छाकाणि त साईं अता मोहम्मद तारीख़ जो तमामु वॾो किरदारु आहे। अॼु बि मां सम्झां थो त सिंधु देश जे आज़ादीअ जो साईं GM सैद खां बि अॻु में अगरि मुतालबो ऐं का ॻाल्हि रखी त उहा साईं अता मोहम्मद भंभरे रखी हुआ त सिंधु देश आज़ादु थियणु घुरिजे, इहा ॻाल्हि रिकॉर्ड ते आणियूं। जीअं साईं GM सैद पाण चई वियो आहे त सिंध जे जदीद नेशनलिज़म जो जेको बानी आहे उहो हशू केवल रामाणी आहे, ईअं सिंध जे आज़ादी, सिंधु देश जी आज़ादीअ जो जेको पहिरियों पर जीअं त सियासी माण्हू कोन हो, सियासी लीडर या कोन हो, हिकिड़ो अदीब टाइप माण्हू, नतीजे में तारीख़दान हो, त हिन उहा ॻाल्हि कई जेका रिकॉर्ड ते आहे, जेका साईं पाण बि चवंदो रहियो, हाणे मां जेको पढ़ां थो उन में बि हुनजो ज़िक्र आहे त अहिड़े तरीक़े सां साईंअ खां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एकड़ ॿेकड़ जेके बयान ॾियारिया विया जस्मम जे ख़िलाफ़ु, हुनजी क़यादत जे ख़िलाफ़ु, राजा ॾाहिर जी शहादत, उन में हिन जो हथु आहे, हुनजो हथु आहे, हुनजो हथु आहे, माना इन क़िस्म जा। पर मूंखे इहो यकीन हो त इहा हिते कान का गेम पई थिए, कान का मजबूरी आहे जेका साईंअ खां ईअं चवराए पई, नतीजे में तव्हां ठहंदो असां पोइ बि साईंअ खे दिलि सां हुनजो एतिराम कंदा रहियासीं, छाकाणि त मूंखे ख़बर आहे त हिन उमिरि में उन हिकिड़े अज़ीम इंसान खे कहिड़ा किरदार आहिनि जेके उनखे इन क़िस्म जी मनफ़ी बयानबाज़ी करण ते जेको आहे मजबूर पिया कनि। ख़ैरु साईं जी वफ़ात थी वई आहे, ऐं कल्ह सिंध मां
कंहिं हिकिड़े मोज़िज़ माण्हू आहे। ऐं मां हिकिड़ी वज़ाहत कयां थो, हिकिड़े मोज़िज़ माण्हूअ साईं अता मोहम्मद भंभरे जो मूं लिखियलु ख़त, जंहिं ख़त ते साईंअ जी न सिर्फ़ु सही थियल आहे पर साईंअ जो उन ते आङूठो बि लॻल आहे। साईं अता मोहम्मद उहो ख़त ॼण हिकिड़े क़िस्म जी सियासी या चइजे त तारीख़ी वसियत तौरु उहो ख़त कंहिंखे ॾिनो ऐं चयईं त बाबा जॾहिं मां वफ़ात करे वञा त हे ख़त जेको आहे उहो बुरफ़त ताईं कंहिं बि सूरत में पहुचायो वञे। हाणे सुवालु आहे त हे ख़त त मूं पढ़ियो कोन्हे, पर इहो मूंखे कंहिं दोस्त जॾहिं कल्ह ॿुधायो, मूं चयो तव्हां ख़त वठो, उहो असां ते पहुतो। हाणे जॾहिं ख़त मां पढ़नि थो, उन खां अॻु में मां हिकिड़ी वज़ाहत कयां थो, छाकाणि त ख़त पढ़ण खां पोइ या मां अॻु में बि महसूसु थो कयां त कंहिं बि माण्हूअ जे ज़हन में इहो अची सघे थो त बाबा ख़त असली आहे नकली आहे। हे त कॉमन ॻाल्हि आहे न। को बि माण्हू, हिकिड़ो माण्हू गुज़ारे वियो आहे, उन गुज़ारे वेंदड़ माण्हूअ जे नाले को ख़त लिखी कूड़ी सही करे आङूठो हणी चए त बाबा हे जेको हीअं चई वियो, नतीजे में उहा ॻाल्हि हिकिड़े क़िस्म जी मशकूक थी पवंदी। पर ख़त जंहिं तरीक़े सां असां वटि पहुतो आहे ऐं जंहिं मोज़िज़ माण्हूअ जे मार्फत पहुतो आहे, मां सम्झां थो त उन जे लाइ ई मां पहिरें वज़ाहत थो कयां त हिन ख़त में साईं जेके बि वज़ाहतूं कयूं आहिनि ऐं जिन जिन खे बि निर्वार कई आहे, मां उन्हनि खे अॻु में थो चवां ऐं उन्हनि जे हमदर्दनि खे त ख़त मुंहिंजो जो ख़त मां पढ़ंदुसि, उन खां पोइ जंहिं बि उन माण्हूअ ते जंहिंखे साईं निर्वार कयो आहे ऐं उहो एतिराज़ु करे थो त ख़त असुलु आहे या नकुलु आहे, मां अॻु में थो वज़ाहत कयां ऐं सिंध जा समूरा अदीब, सियासी वर्कर, दानिश्वर, सहाफ़ी समूरनि खे गवाह करे थो मां इहो ॻाल्हि कयां त ख़त जी जे असुलु हुजण जी नाक़ाबिले तरदीद जेका तस्दीक आहे उहा मां कराईंदुसि। ऐं जिन खे बि एतिराज़ु हूंदो, मां सिर्फ़ु इहो चवंदुसि, छाकाणि त हिकिड़ो उन माण्हूअ जो चवणु आहे त मुंहिंजो नालो डिक्लेयर न कयो, तंहिंजे करे उन्हनि माण्हुनि खे जिन जे मुतालिक़ साईं लिखियो आहे, उन्हनि खे निर्वार कई आहे, उन्हनि जे तरफ़ां गॾियल तौर ते सिंध मां को बि हिकिड़ो बाकिरदार ऐं राज़दार, को सहाफ़ी हुजे, अदीब हुजे, दानिश्वर हुजे, को बि मुअज़्ज़िज़ माण्हू उहे मुक़ररु कनि त बाबा हिन माण्हूअ खे तव्हां ख़त जे असुलु हुजण जी तस्दीक करायो ऐं मां उन जे लाइ ज़िम्मेवारु आहियां त मां उन माण्हूअ जे अॻियां हिन ख़त जी अहिड़ी नाक़ाबिले तरदीद उन जी तस्दीक कंदुसि जो उहो माण्हू पाण भली मुक़ररु जिन ते बि इल्ज़ाम अचनि था, जिन ते बि साईं ॻाल्हायो आहे, उन्हनि जे तरफ़ां, पर को बि हिकिड़ो माण्हू, छाकाणि त राज़ जी हुन में अचे थी, को बि हिकिड़ो माण्हू तव्हां जेके जिन जिन जा हिन में ज़िक्र आहिनि उहे सभु गॾिजी चओ त बाबा हा फलाणो माण्हू असीं तव्हांखे ॾियूं था, उनखे तव्हां ख़त जे असुलु हुजण जो जेको सबूत ॾियो त ख़त खे मञींदासीं। इन जे लाइ जीअं सिंध मुतहिदा महाज़ जे चेयरमैन जी हैसियत में मां पाण खे पाबंद थो सम्झां। इन वज़ाहत सां गॾु मां हाणे उहो ख़त पढ़ां थो ऐं सिंधी क़ौम खे ॿुधायां थो त कहिड़े तरीक़े सां साईं अता मोहम्मद भंभरो खे मिसगाइड करे ऐं उहो सॼो उहो दास्तान साईं जेको आहे सो पाण जेको आहे सो हुन में रखियो आहे। उन जे लाइ बि मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो त जीअं त ख़त जेको असां फ़ोटो कापी कयो आहे, हे ॾिसो तव्हां, इन जो हिकिड़ो जेको आहे सो माना अखर जेके आहिनि उहे उहो थियनि था, तंहिंजे करे असां वरी कंपोज़ करे मां हिनखे जेको पढ़ां थो, पर ख़त जेको आहे ऐं इहो समूरो ख़त जंहिंमें साईंअ जी जेका सिग्नेचर थियल आहे, मां वरी उहो सही जेको सो ॾेखारियो तव्हांखे, हे सही आहे ऐं साईं जो जेको आहे आङूठो आहे ऐं इहो ख़त जेको आहे मां पढ़ां थो। उन में जेका बुनियादी ॻाल्हि जेका मां पहिरें वज़ाहत कई त रियासत कहिड़े तरीक़े सां क़ौमी तहरीक जे ख़िलाफ़ु जेका नफ़्सियाती जंगी जेके हरबा इस्तेमालु कया, उहा स्टोरी आहे, उहो हिकिड़ो दास्तान आहे जेको हिकिड़ो तारीख़ी दस्तावेज़ जे सूरत में अॼु जेको आहे सो असांजे अॻियां माना कल्ह पुॻो आहे, अॼु मां पंहिंजे क़ौम जे अॻियां रखां थो।